पेट्रोल ₹3.39 सस्तो, डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में ₹4.07 लात। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल मिशन जे अघनि में घटिताई करे छॾी। ओगरा पारां नोटिफिकेशन जारी। ₹3.39 घटिताई खां पोइ पेट्रोल जो फ़ी लीटर ₹328.56 थी वियो। ₹4.07 जी लात खां पोइ डीज़ल जी फ़ी लीटर जी नई क़ीमत ₹385.88 थी वई। तेल जूं नयूं क़ीमतूं राति 12 वॻे खां लाॻू हूंदियूं। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु योम इश्तिहाल कश्मीर मल्हायो वेंदो। योम इश्तिहाल जे मौक़े ते सॼी दुनिया में भारतीय ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारियो वेंदो। पाकिस्तान आज़ाद कश्मीर ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में मज़लूम कश्मीरनि सां एके जे इज़हार लाइ रैलियूं कढियूं वेंदियूं। तक़रीबूं बि थींदियूं। 5 अगस्त 2019 ते भारत पारां वलारियल कश्मीर जे ख़ासि हैसियत खे ख़तमु करे पंहिंजो हिसो करार ॾिनो हो। भारत जी गैरक़ानूनी ऐं हिकतरफ़ी कार्रवाइनि खे 7 साल थी विया आहिनि। भारत वलारियल कश्मीर जी तकरारी हैसियत कमज़ोर करण लाइ हिकतरफ़ो क़दम खयो। भारत अदालती फ़ैसिला कश्मीरी अवाम जी जदोजहद खे दॿाए नथा सघनि। आलमी बिरादरी सलामती काउंसिल जी करारदाद ते अमल लाइ बि भारत ते ज़ोर ॾेई कश्मीरियुनि लाइ आलमी फोरम्स ते पंहिंजो आवाज़ बुलंद कंदा रहंदासीं। योम इश्तिहाल कश्मीर जे मौक़े ते सदर आसिफ अली ज़रदारी जो बयान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त कश्मीर तकरार अमुन ऐं इस्तिहकाम लाइ सभ खां बुनियादी मसइलो आहे। खिते में चटादार अमुन लाइ UN ठाराइनि ते अमल ज़रूरी आहे। आलमी बिरादरी खे कश्मीर मामले ते ज़िम्मेवाराणो किरदारु अदा करणु घुरिजे। भारत 5 अगस्त 2019 जे हिक तरफ़े ऐं गैरक़ानूनी क़दमनि खे वापसि वठे। 5 अगस्त 2019 योम इश्तिहाल ॾखण एशिया जी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। भारत कश्मीर जी ख़ासि आइनी हैसियत ख़तमु करे आलमी क़ानून जी भञकड़ी कई। कश्मीरी अवाम केतिरनि ई दहाकनि खां पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी वारी हक़नि लाइ क़ुर्बानी ॾियनि पिया। भारतीय रियासत जो ॾाढ ऐं अदालतुनि खां मथां क़तल कश्मीरियुनि जो आज़ादी वारो जज़्बो कमज़ोर नथा करे सघनि। सिंध जे सीनियर वज़ीर सर्जरी मेमून पारां कश्मीर जे अवाम सां ॿधी जो इज़हार। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी हमेशह कश्मीरी अवाम जी हक़ ख़ुदि अदियत जी हामी रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पीपल्स पार्टी हर फोरम ते कश्मीरी अवाम जो आवाज़ बुलंद कंदी रहंदी। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म फैसल मुमताज़ राठौड़ चयो आहे त अॼु कश्मीरियुनि पारां भारतीय गैर आनी क़दमनि ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हायो वेंदो। भारतीय आइन में वलारियल जम्मू ऐं कश्मीर जी ख़ासि हैसियत ख़तमु कयो वियो ऐं कश्मीरियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ भारतीयुनि खे शहरियत ॾिनी वई। वलारियल कश्मीर में नौजवान खे जारी मुक़ाबलनि में शहीद कयो पियो वञे। आलमी बिरादरीअ पारां भारत गॾियल क़ौमनि जी ठाराइनि ते अमल लाइ दॿाउ विझे। पीपल्स पार्टी मुज़फ़राबाद जे तकेले 28 जो मैदान मारे वरितो। समूरनि 174 पोलिंग स्टेशन जा नतीजा साम्हूं अची विया। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी उम्मीदवार सैयद बाज़ल नक़वी 25,780 वोट खणी कामयाबी माणी वरिती। नवाज़ लीग जो चौधरी शहज़ाद 22,780 वोट खणी सघियो। 27 जे 197 मां 127 पोलिंग स्टेशन जा नतीजा पधिरा। गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मूजिबि इस्तेक़ाम पाकिस्तान पार्टी जो सरदार तबारक 15,493 वोट खणी सभिनी खां अॻिते। नवाज़ लीग में उम्मीदवार नौरीन आरिफ 10,792 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे 6 अगस्त ते सऊदी अरब जे दौरे जो इम्कान। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म जो सऊदी अरब जो 1 या 2 ॾींहंनि जो दौरो हूंदो। शहबाज शरीफ़ सऊदी अरब जे दौरे दौरान वली अहद शहज़ादे मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। खिते जे ताज़ी सूरतहाल ऐं पाक सऊदी लाॻापनि जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। अमरीका ऐं ईरान तकरार जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान समेत ॿिनि मुल्कनि जूं सफ़ारती कोशिशूं जारी। कतरी परॾेही वज़ारत जे तर्जुमान माजिद अल अंसारी चयो आहे त अमरीका ऐं ईरान जे विच में सफ़ारती हल ॻोल्हण लाइ कोशिशूं जारी आहिनि। मौजूदा सूरतहाल में सभ खां अहम ॻाल्हियुनि जे अमल खे ॿीहर शुरू करण ऐं धुरियुनि खे ॻाल्हियुनि जे मेज़ ते वापसि आणणु आहे। क़तर, पाकिस्तान ऐं ओमान समेत आख़िरी जो किरदारु अदा करण मुल्क अमरीका ऐं ईरान जे विच में ॻाल्हियुनि खे अॻिते वधाइण, राब्ता बरक़रार रखण ऐं मसूदनि जे ॾे वठि में सहकार करे रहिया आहिनि त जीअं तकरार जो पुरअमन ऐं सफ़ारती हल ॻोल्हे सघिजे। ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि। तेहरान वटि हिकु सुठे मुआहिदे ते सही करण जो इहो आख़िरी मौक़ो आहे। ईरान खे तबाही पकड़ींदड़ कार्रवाई खां पहिरीं आख़िरी मौक़ो ॾियणु चाहियां थो। डील न थी त ईरान खे तबाही खे मुंहुं ॾियणो पवंदो। अमरीकी सदर ट्रंप जे वाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हि ॿोल सां चवणु आहे त हू उन वक़्तु ईरान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। उहे ॻाल्हियूं ईरान जी दरख़्वास्त ते थी रहियूं आहिनि। उन महिल जी हिमायत सऊदी अरब, UAE ऐं ख़ासि करे क़तर करे रहिया आहिनि। ॿियनि बि केतिरनि ई मुल्कनि राब्तो कयो आहे। शायदि का अॻुभराई ॾिसण जे लाइ मिले। हू तबाही खां अॻु ईरान खे हर मुमकिन आख़िरी मौक़ो ॾियणु चाहे थो। अमरीका ऐं ईरान जे विच में सामूंडी लंघ हुर्मुज़ खे खोलण बाबति ॻाल्हियुनि में अॻुभराई जी दावा। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान सां हुर्मुज़ खोलण लाइ जारी ॻाल्हियुनि में वॾी अॻुभराई थी आहे। अञा ताईं को हतमी मुआहिदो नाहे थियो, पर उमेद आहे त जल्द इतफ़ाक़ थी वेंदो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो नेशनल एमरजेंसीज़ ऑपरेशन सेंटर जो दौरो। ISPR मूजिबि फील्ड मार्शल खे डिज़ास्टर मैनेजमेंट जी तयारियुनि बाबति
ब्रीफिंग NDA में चेयरमैन तरफां ऑपरेशनल सलाहियतुनि बाबति आगाही। फील्ड मार्शल खे डिज़ास्टर लेंस 2026 ऐं जदीद मॉनिटरिंग निज़ाम ब्रीफिंग ॾिनी वई। फील्ड मार्शल सिराज मुनीर पारां कुदरती आफ़तनि खे मुंहुं ॾियण जे लाइ NDA में जी कोशिशुनि जी वाकाण सां सिवणायत पाक फ़ौज, सिविल इंतज़ामिया ऐं NDA में सां हर मुमकिन सहकार करण लाइ तयारु आहे। सिंध हुकूमत जा ट्रांसपोर्ट शोबे में अहम फ़ैसिला। सेप्टेम्बर खां AV टैक्सी शुरू करण जो फ़ैसिलो। सिंध हुकूमत जो अक्टूबर में वधीक 50 डबल डेकर बसूं आणण, हलंदड़ साल जे आख़िर खां मरहले वार 1000 AV बसूं आणण जो बि फ़ैसिलो कयो वियो। लाड़काणे खां कंबर ऐं कंबर खां शिदातकोट ताईं पीपल्स बस सर्विस जा नवां रूट शुरू कया वेंदा। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून सदारत हेठि ट्रांसपोर्ट ऐं माल ट्रांज़िट जो इजलास। सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद दामन, CO ट्रांस कराची ज़ुबैर चना ऐं PD येलो लाइन कमाल दायो ऐं ॿियनि अख़्तियारनि शिरकत कई। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून खे मुख़्तलिफ़ मनसूबनि ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में कार्रवाई यूनिवर्सिटी रोड जे मिक्स्ड ट्रैफ़िक लाइन जो हिकु हिसो सेप्टेम्बर में खुलण जो फ़ैसिलो। शर्जील इनाम मेमून हुकुम ॾिनो त रेड लाइन जे RT मनसूबे जे समूरनि डिपोज़ जे तामीर मुक़ररु टाइम लाइन मुताबिक़ जल्द मुकम्मल कई वञे। लाड़काणे खां कंबर ऐं कंबर खां शिदातकोट पीपल्स बस सर्विस जा नवां रूट्स जल्द फ़ाल कया वञनि ऐं AV टैक्सी सर्विस जी शुरूआति सेप्टेम्बर में कई वेंदी। मरहले वार वधीक 1000 इलेक्ट्रिक बसूं बि पब्लिक ट्रांसपोर्ट निज़ाम में शामिल कयूं वेंदियूं। 50 नयूं डबल डेकर बसूं अक्टूबर में कराची पहुची वेंदियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि स्कूल एजुकेशन खाते जो इजलास। तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि जी शिरकत। ऑफिशियल रिकग्निशन, अटेंडेंस मॉनिटरिंग एंड इवैल्यूएशन सिस्टम शुरू करण जी मंज़ूरी। वॾे वज़ीर खे चवण आहे त सिंध जे 6 ज़िलनि में 17 अगस्त खां फ्रेम्स जी बाक़ायदा शुरूआति कई वेंदी। फ्रेम्स ज़रिए उस्तादनि ऐं इल्म अमली जे हाज़िरी फेशियल रेगुलेशन ज़रिए मॉनिटर कई वेंदी। फ्रेम्स सां स्कूलनि में शफ़ाफ़ियत, एहतसाब ऐं असराइती निगरानी खे हथी मिलंदी। फ्रेम्स सां निगरानी ऐं तालीमी कारकर्दगीअ में वधीक बहितरी ईंदी। उस्तादनि जी हाज़िरी बहितर तालीमी नतीजनि लाइ बुनियादी अहमियत रखे थी। टेक्नोलॉजी ज़रिए तालीमी निज़ाम में एहतसाब खे वधीक मज़बूत बणायो वेंदो। ऐं सिंध समेत सॼे मुल्क में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां जान निसार साथियुनि जो चालीहो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। कराची में करबला जे शहीदनि जे चालीहे जो निशर पार्क खां निकितल मरकज़ी मातमी जुलूस रवायती रस्तनि खां थींदो पंहिंजे मंज़िल इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया वटि नेहर थी वियो। जुलूस जी पुॼाणी खां पोइ मजलिस हैदराबाद, मीरपुर ख़ास, सिद्दीक़ाबाद, सखर, लाड़काणे डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में बि मातमी जुलूस मिठी, उमरकोट, टंडो मोहम्मद ख़ान, सांगल, टंडोलयार, तलहार, सराड़ी, उडेरोलाल, उबाड़ो, हालाणी, होसड़ी समेत ॿियनि शहरनि में बि मातम, दौड़, जामसाब, कचवोर, कंबर, रतोदेरो ऐं तलहार में बि मातमी जुलूस कढिया विया। खैरपुर, रेती, टिकराटो, रोहड़ी, गाजी ख्वावड़, अठहठ, मोरी, जोही, सकरण, सोबदेरो ऐं ॿियनि शहरनि में बि मातम कयो वियो।